अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तफ़सील तव्हांखे दोस्तों ॾींदा हलूं जेका क़िस्त अचण वारी आहे। उन्ही में दोस्तों तव्हां ॾिसंदो नेक्स्ट एपिसोड में त हाणे कमाल खान ऐं हाकिम खान ॻाल्हियुनि जो इंतज़ारु कंदा ऐं हाकिम खान वरी रईस गफ़ार खान सां मिलणु वेंदो ऐं उन्ही खे इहा ॻाल्हि कंदो तूं मूं वटि अची हिते ॻाल्हियूं कयूं, लेकिन इहा हिकु उनजी शरारत हूंदी आहे जीअं हिते अचे त उन्ही खे मारियूं। लेकिन ओठो अॻु ई चवंदो त अगरि कमाल खान खे चवंदो अगरि रईस गफ़ार खान हिते नथो अचणु चाहे त ओॾे वञी ॻाल्हियूं कयो। दोस्तों हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधाए छॾियां, हिंच कर ओठो सही आहे पंहिंजी जाइ ते। कमाल खान ऐं हाकिम खान इहो तय करे छॾियो आहे ओठे खे मारींदासीं, रईस गफ़ार खान खे मारींदासीं ऐं रबन खे मारींदासीं। उन्हनि जी इहा ॻाल्हि ओठे ॿुधी वरिती हुई। ठीकु आहे दोस्तों, ओठे ॿुधी हुई ऐं उहा सचाई रबन ऐं मीरा सां करे छॾी। लेकिन रबन ऐं मीरा इन शइ ते एतबार नथा कनि ऐं ओठे ते एतबार करण लाइ तयारु न आहिनि। ओठो परेशान आहे, अगरि हिननि रईस गफ़ार खान खे मारे विधो उन खां पोइ मुंहिंजो नंबर ईंदो ऐं पोइ रबन वारनि जो। ओठो इन शइ में परेशान आहे। इहो हिकु अधु क़िस्तनि जे अंदरि तव्हां ॾिसंदव त ओठो हाणे आहिस्ता आहिस्ता कमाल खान खां परे थींदो वेंदो, कोशिशि कंदो त मां रबन खे छॾायां ऐं या रईस गफ़ार खान खे बचायां। अगरि इहे मारिजी आहे त पोइ अॻियो नंबर मुंहिंजो आहे। हिन चकर ओठो पंहिंजी ॻाल्हि ते कुझु न कुझु 50% सही बीठो आहे ऐं इहा कमाल खान जी बिल्कुलु चाल आहे त मां पंहिंजा दुश्मन आहिस्ता आहिस्ता रस्ते खां हटाईंदो वञा। ऐं हाकिम खान लालच इहा ॾिनई हाकिम खान खे 500 एकड़ ज़मीन हाकिम खान खे उहो लिखी ॾींदो। हाकिम खान खे बि लालच मिली वई, लेकिन ओठे खे हू इंजल नथो रखणु चाहे। सुभाणे ओठो मुंहिंजे भाउ खां मरण खां पोइ मन मूंखे मारे छॾे, कहिड़ी ख़बर आहे ओठे ते एतबार न आहे। कमाल खान जी दिलि में इहो डाउट आहे त सभु दुश्मन मां पंहिंजा मारिया। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हां एसी ताईं ॾिठो आहे महिरबानी करे शाहिद खुसो वीलॉग यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे सब्सक्राइब फॉलो कंदा।